ॿुधायो छा थिए था? जेकॾहिं पंहिंजो ख़ैरु घुरींदो न त ॿुधायो तव्हांजे घर में छा छा थो थिए? हथ कढ, हथ कढ, हथ कढ, हथ कढ। इज़त सां पुछा करे सघो था। ईअं पता चढ़ हाणे बाटा था शुरू कयो। हा हा ॿुधायो छा? यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, मां इहा ॻाल्हि कंहिंखे न ॿुधाईंदुसि। अरे धक न धक न धक न, तव्हांखे ख़बर आहे त मां मोचण जो आहियां ई न। असल में मुराद ऐं अधीअ जो राति निकाह हुआ। हाणे पक थी न इधर तोखे मां सही चवंदो हुउसि न त वॾो थोको आहे। हा तूं कॾहिं ग़लति ॻाल्हाई थो। हल ॾे हल हल। बस हिन जो मतिलबु त हे राति जे पेट में चोरी चोरी निकाह विझी लिकी लिकी तो निकिरण था चाहिनि। हाशिम त राति वेंदो ज़रूर, पर मुराद जी लाश सां गॾु वेंदो। मिला थो चाकर खान सां मां रुंड खे झलींदा, ईअं निकाह विझण कोन ॾींदासीं। सुट इन मसइले जो आख़िर हल इहो ई आहे त सोणी सां मुंहिंजो निकाह कयो वञे। अड़े यार मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे त तुंहिंजो निकाह न थिए? हा वरी इहो रूंडो मञी थो, वॾो शैतान आहे। सॻुनि खां वधीक एतिराज़ इन की आहे। केरु राज़ी करेसि? रूंडी जी तरीअ ते 5-8 लख रखंदव न त हू राज़ी थी वेंदो। वर्स सां वटि हराम जा पैसा आहिनि जो ने रूंडे खे ॾियूं। हराम जा पैसा न आहिनि? जेकॾहिं पैसा प्यारा अथई त पोइ संग मां हथ कढ। हराम जो संग त हुननि वटि बि कोन्हे जो ईअं ॾींदा। मूं हथ कढिया सुठ, जेकॾहिं हू ॾाढा आहिनि त भली छोरी खे निकाह विझी वठी वञनि। वॾा ही कोन मणंदो, कंहिं न कंहिंखे लेटाए विझंदो। वर्ष हिन वक़्तु अकबर खान जो जहिड़ो चाकर खान सां पियो थो हले, ऐं उहो कॾहिं बि इहो कोन चाहींदो त असां पाण में विड़ी ठगा थियूं। त पोइ तव्हां छा सोचियो आहे सांवल खान? मिला थो चाकर खान सां, ॾिसां थो कहिड़ो थो जवाबु ॾिए। उनजे जवाब खां पोइ ई असां पाण में सलाह मसलत कंदासीं त छा करणु घुरिजे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।